तारीख़ है पंहिंजो सिंधी ऐं ॾाढे शंकरपुरी जी वर्सी जो ॾियारो आहे ऐं ॾाढे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त काफ़ी सालनि खां वठी हिते जेको आहे तमामु सुठो मेलो लॻे थो। शंकरपुरी जो सालाना मेलो आहे जेको सिंधी 17, 18 ऐं 19 तय हूंदो आहे। जेको अॼु 18 आहे, विची नमाल आहे, मेले जी मौज आहे। हज़ारनि जी तादाद मां माण्हू आहिनि। अछड़े तर खां वठी कराची खां माण्हू आया आहिनि, रहमियार खान खां। माण्हू जो तइदाद ई कोन्हे। अमन जो मेलो आहे, नंगर न्याज़ सभु हले पई। ॾाढे शंकरपुरी साहिब जो 82 सालाना मेलो आहे जेको आहे सो हिंद सिंध खां माण्हू ईंदा आहिनि। पूरे सिंध खां, पंजाब खां, घोटकी, रहमियार खान पंहिंजो माण्हू मनताऊं खणी ईंदा आहिनि। हिन जूं मनताऊं पूरियूं थियनि थियूं ऐं जेको आहे सो हीउ मेलो तमामु अमुन ऐं भाईचारे वारो मेलो आहे। गुरु असीं हिन मेले खे ॾाढो ज़ोर शोर सां मल्हाईंदा आहियूं। मुल्क लाइ अमन अमन चाहींदा आहियूं। असांजे मुल्क में अमन रहे, मुल्क लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। हीउ मेलो असांजो ॿाहिरां ॿाहिरां महिमान ईंदा आहिनि।
मां सखर मां घोटकी मां पर ॿियो वरी असां हिते त पुलिस तमामु इंतज़ाम सुठो में सुठो थियल आहे। सॼी राति हिते भक्ति हलंदी आहे सॼी राति। भगत हींअर आया आहिनि थाणा बुलाखाना आया आहिनि सदापुर मां आयल पर ॿियनि साइड अलॻि अलॻि साइडनि जा आयल आहिनि हिते।